ते मां सभिनी को पिना तो पे खुसूसन जवानन के पे तो चवो खुसूसन जवानन अचो ज़वारी इए कयो हितों खयो से गुनाहन जो दफ्तर नियत कई से तो हुसैन वटो माफ था कराए नथा गालायो हिक हिक इमाम वट हाज़री भरे गुनाहन का तौबा करे दफ्तर ते सही कराइंदा था ओडो मोटी आया से मरण जे घड़ीअ ताईं वरी वो दफ्तर जेको हुसैन जे साम्हूं बंद कयो से वरी खुलियो न जे ते हुसैन सही कई अनो दफ्तर बंद यो ज़वार दुनिया में हलियो कुदरत जो ऐलान ते फरिश्ता कोई आहे तमामा जेको ज़वारीअ जो सवाब हासिल करे चवंदा हा मालिक हर फरिश्ते की जरूरत खालिक जो आवाज तो जे वनो हे जेको हुसैन जो ज़वार दुनिया में हलियो वियो आहे कब्र इन्हे जी ज़ियारत कयो सवाब हुसैन की ज़ियारत जो मां अल्लाह अता कर ही आहे हुसैन सवाल मुझे ताते भाई असा जी आजादारी असा जो मातम न कर न्याज छा यो ये लुढ़ी वियो छा न हुसैन के तो अच तो सही न मुंह अठे ए आया हो ना घर बैठे सवाब मिले वहां सब बुधायो आया हो ना हुसैन फरमाए तो जी हिते आयो शिरकत जे लाए ये हुसैन जो थियो बस हुसैन जे राज पे जी मोहर हणाए मर जिते बे करबला ए नजफ घुराइण कम अहले बैत जो मुझा साईं ही है ज़वार यानी मैं एक गाल आखिर में हाने मैं जुमला मसाइब जा पढ़ा उन्हें को पो दुआ वरी शबीर जी आजादारी थींदी मुझा भाइरो मुझा बुजुर्गो मुखे फेसबुक हलाइण घट लंदो माने घट हलाइंदो केकड़े बच्चो ही चवास मुझे औलाद जेतरो उन एकड़ी फेसबुक ते पे एकड़ी शय देखारी एकड़ो हमरा असन दे चिड़ल हो डाडो शिया ने अली हे मातमी हे ही यजीद के हिया था चवन हे यजीद के हिया था चवन एकड़े पासे दी आजादारी थी हले एकड़े पासे दी मातम तो हले एकड़े पासे नो आजान तो अचे एकड़े पासे दी शिया कुरान मजीद की तिलावत था कर हेतों हकलू थी मिलन खबरदार इनके बंद करायो 5 मिनट ते अडी जे न तसा हिय करे छरींदा से हिय करे छरींदा मां जे नतीजे ते अची पहुतम तो मां चो बस हिन वक्त अगे तसा बेचो 72 हेतरा फिरका मां जेतरे ते समझो आ तो शायद हानी मनी रुगो 2 फिरका बचा है बस एकड़ा हुसैनी हिन मुझा साईं अचो तो हुसैनी थी मां तव्हांखे बाहूं थो ॿुधां
तामें लालच मुझी काई काने पर मैं तांजो माहौल दिसां हे जेके वेठा आयो तांजो माहौल भलो कोने मसलन हेडो नारे विलायती लगे हे वर सब ओडे तने हारे चाहते बढ़िया पिया हो अली ऐं हुसैन ठहण लाया बिड़न लाया जी दुश्मन तुझे मथों हिय कंध ते काती रखी वेठो ऐं ता एक बे जे गिचिया में हथ विझियूं वेठा आयो ज़ैनब जे चादर जे सदके दुश्मन न खिलायो अली ऐं फातिमा जे सदके दुश्मन न खिलायो अगे अगे हिन मजलिस में शिया थींदा हा चाचा तहां बुधायो वडड़ा हो जेके हेडे वडड़ा बैठा हो तहां बुधायो माना अगे हिते जाको असा हिकबे ते लानतू शुरू कयूं कसम मुके न अब्बास जे अलम जो वा तबलीग खत्म थी वई मुझा त माइट है न एड़ा वो असा के चवंदे नजर इंदा हैं त जने हे हिक बे के हक ते कोन था समझन दड़े ता जो मथो चाते खराब थियो ए अली जे उजड़ी धी जी खैरात वठाम सैयदा ज़ैनब के दुश्मनन घणई रोआरे वा तू न रो कुरान हुजे मुझे मथे ते रख रायो ए जेके तोके बेड़ा आहिनि था तुझा सजण कोन थी चाहे मंजूर हुजे या ॿियो कहीं ते भी हो जाए सैयद कोन मोट में तहां कोन था कयो जा जेके भी बैठा आयो हे आहे कोई जेको अली जे धी जी चादर जे हिन सदके में इते वायदो करे असांजी जान भी हुसैन आ असांजी विलायत भी अली आ असांजो सब कुछ अली आ न ज़ात न पात न बात कोई आहे इया ना हाथ मथे करे सब जो सब लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन कोई भी अली जो इनकारी कोई भी हुसैन जो इनकारी तालिब इल्मी को वठी जो मूं वटि शबीर जो तलो विछाइबो आहे इतां हाणे हे ॻाल्हियूं हलणु शुरू थियूं जॾहिं हिन शइ जो वजूद ही न हुयो तॾहिं को वठी ही शबीर जी अज़ादारी कंदा आहिनि मूं वटि उस्ताद कमन जी ईअं सम्झो त अञा जवानीअ वारियूं झलकूं हलनि पयूं अज़ादारी न हुजे हा त छो कराए जी वह मजलिस मजलिस काने जैमें आजादारी जड़ी शय नजर न थी वो मुंजा साईं अली जे सदके अली जी धी ते रहम कर मां विड़ियल ज़ाती मामलन में आयो मां हुन जे इमाम बारगाह में न वेंदुमि मां हुन जे इमाम बारगाह में न वेंदुमि मां हुनखे न पढ़ाईंदुमि मां हुनखे न ॿुधंदुमि मां हीअं न कंदुमि ओ पंहिंजा ज़ाती मसला खणी ज़ैनब जी माउ खां पलांद न वठो
मुझे सवाल आता तवा हिते 5 साल साईं गुलकार शाह वटि न पढ़िया इने जे करे तो फलाणो पढ़ंदो मां न पढ़ंदो मुझे गाल ॿुधो बाबा हिकिड़ी शइ ॿुधो मूंखे साल थिया आहिनि सब खां पहिरियां मां इब्तिदा कई कोड जी मां जॾहिं हालात अहिड़ा हुया जंहिंमें अज़ादार ने कारा कपड़ा पाइण छॾे ॾिना पुछो अथव मूंखां ॾुख उहो ॿुधो हिते अचण खां बाद में जेकॾहिं तव्हां मसलन मंज़ूर खे गारियूं कंहिं ॿिए खे गारियूं मूंखां बर्दाश्त न थींदो तव्हां उलमा ते लानत कयो मूंखां बर्दाश्त न थींदो हिकिड़ो मिनट तकड़ त न कर न मुंहिंजा सॼा मां ॻाल्हि थो कयां मां जे अरे साईं तूं ॻाल्हियूं तकड़ न तकड़ त न कयो न तकड़ त न कर मुंहिंजा सोना मुंहिंजी ॻाल्हि मां जेका ॻाल्हि कंदो आहियां मां हर मरहलनि मूं टपी आयो आहियां हे जेका मां ॻाल्हि कयां थो उलमा ते जेॾी महिल लानत थिए मूंखां गवारा न थींदो आहे इन जे करे बजाए अची ऐं पोइ पछताइण जे उहो चङो आहे त माण्हू घर वेठो पैसा ईअं आहे या न मुझे माहौल भलो ना है माना ये मुझे बच्चों भी आ मुझे सब कुछ आ चमा तो ना भी मुझे बच्चों भी आ उस्ताद कमन जो फर्जंद आ मुझे बच्चों भी आ मुझे पुत्र भी आ भा भी आ सब ऐं हिते वठी अचण वारा भी है तो मुखे ओ इब्तिदा को वठी सही ज़ुल्फ़कार के मां सुञाणा हिननि जे वालिद मूंखे चयो त मुंहिंजो ईअं सम्झो सादाती खे छॾे बच्चो बि सम्झो दोस्त बि सम्झो सभु कुझु जेकॾहिं ज़ुल्फ़कार शाह सां रुठल हुजां त अॼु छो अचां ॻाल्हि ई न आहे इहा ॻाल्हि ई न आहे बाक़ी तव्हांजे मूंसां काई ज़ाती जीअं हिकिड़ी का थींदी आहे रंजिश इहा अथव त पोइ भले चओ माहौल अज भी भलो कोने कल भी भलो कोने अरे बाबा तकड़ छाते तो करे पयो अब बात तकड़ त न कर मां तो से लानत कर भलो ना है तो सब में सादा तो गैर सादा तू भला चुप हो भाई ना बिस्मिल्लाह अब्बा जात जाती आदि ने कम के छड़े का मसाइब पढ़ो मसाइब पढ़न को ना बाबा ता अली जे सदके सब हुई चाचा बोले जवे तो माहौल चाचो दे चुप करो जनरेशन का ले यार ता छड़े दियो अब्बा छड़े दियो अब्बा छड़े अब्बा छड़े दियो यार ए बादशाह ने गाल बुधो ता सब एक मिनट छोड़ी इमाम हुसैन जो कसम विधमाव त उन्हें जो नतीजो इहो निकतो ए जेको बतूल जी झोलियूं विधी मावा त उन्हें जो नतीजो इहो निकतो जेको हिन शरारत शुरू कई
हिकिड़ो मिंट अबा अबा कसम तो बेली कलंदर जो सब वेही सब वेही रहो अदा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो सब ॿुधो फैज़ तव्हां छॾे साईं ज़ुल्फ़कार हिकिड़ी शइ त ॿुधो अबा 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 ओ अबा हेॾे मोॾे ॾिसो इमाम हुसैन जो कसम अथव मुंहिंजी रुगो ॻाल्हि ॿुधो मसाइब न पढ़ंदो मां फज़ाइल पढ़ंदो ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो जो माहौल भलो हुजे हा त इहो थिए भॻो थो वञे वॾो हो साईं थिया बीठा भलो माहौल अथव न तव्हांजो फुली पर वो सारो फुली पर कोई मसलो कोन्हे मां न तव्हांजे चवण ते हलंदुमि न कंहिं ॿिए जे चवण ते न वरी मूंखे मौला जी मजलिस पिणी आहे जेका शइ मूंखे ज़हन में ईंदी न कंहिं तव्हांजे चवण ते हलंदुमि न ॿिए जे चवण ते बाक़ी वरी तो चवां हे अली जो सदको इन शइ खे छॾे ज़ैनब जे सदके हिकिड़े खे इहे चवण छॾे साईं बार बार तो चवां अली जे धी जे चादर जे सदके अरे हिकु आयो हिकु रहो मूंखे पक्का आहे तव्हां पाण में ठहियल कोन आहियो अली अलाह या न हुननि जो फाटो आहे न हिननि जो फाटो सभु हिक ॿिए सां रुठल उहे पलां ते हिते अची था वली बतूल जे धी जो कसम दुश्मन न खिलायो अरे दुश्मन न खिलायो उन्हनि खे आया आहियो उन्हनि खे मजलिस ॿुधण आया आहियो जेके पत्थर झलियनि तॾहिं बि उन्हनि खे उहा वरंदी न चौथा भेरो करबला वारे जो कसम खणी तो चवां ॿिया वेढ़ाए हलिया वेंदव तव्हांजा रिश्ता टुटंदा या वेढ़ाए हलिया वेंदव सभु हलिया वेंदव नोट हर कंहिंखे खपे थो मूंखां पुछो मां न विकिणियो आहियां पान तहैयो कयो अथमि ज़हरा जे बचड़े से मुसम्मम इरादो आहे मौला जेतिरो मूंखां थी सघंदो तुंहिंजे मज़हब जी तबलीग रुगो ॿ ॼणा हुसैन जे चवण ते हली पिया मुंहिंजे लाइ अलाए छा मां गारियूं सटियूं आहिनि अलाए छा मूं छा सटियूं वेठो आहियां बादशाह कंहिंखे अॼु ताईं मुंहं सां वरंदी बि न ॾिनी आहे चाहे कुझु बि कोन्हे जिन जेतिरियूं गारियूं ॾिनियूं आहिनि मां उनखे ज़ुबान सां बि कुझु न चयो आहे अॼु ताईं छा थियो आहे कुझु बि कोन्हे ऐं मां मजलिस में वेही थो चवां सैयदा जे सदके मां उनखे माफ़ बि करे छॾियो माफ़ बि करियो रुगो इन जे करे त अचो हुसैनी आहियूं हुसैन जे नाम ते
बिस्मिल्लाह साईं दुनिया बेड़ाइण जे कॾ अथव हिते जेतिरा जेतिरा ग्रुप थींदव ओतिरा ओतिरा टोला ठहंदव नतीजो इहो निकिरंदो हिकु मार पियो खाईंदो ॿियो ख़ुशि पियो थींदो ऐं हुसैन जा उहे आहिनि करबला में 72 हुया इरादो हुसैन कंदो हो निकिरंदो 72 मां त अहिड़ा थिया अचो त हुसैन इन जे लाइ अली जी धीअरूं बाज़ार में न वयूं त तूं मजलिस में विढ़ंदा वरितो हिकु हिकु आज़ादौर शबीर खे एतिरो प्यारो आहे जो उलमा लिखनि था 10 जी राति हुसैन घुरी रुको इन जे करे वरिती हुई दुनिया खे सेखारियां त अल्लाह मूंखे प्यारो केतिरो ऐं वरी ख़ुदा खे मां हुसैन केतिरो प्यारो जो जंग कंदे कंदे 30 पारे जी आयत नाज़िल थी ते या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया हुसैन जंग करे त बि तोसां राज़ी आहियां न करे त बि तोसां राज़ी हुसैन तो हाणे मूं ॾे हलियो हिलाल वेठो तो अहिड़ी ॻाल्हि करे जीअं ॿिए खे मुस्कुराहट अचे साहिबनि चयो हिलाल सुभाणे मौत जो ॾींहुं आहे मुस्कुराए चए तो जन्नत में वञण जे लाइ बाक़ी वञी 2-3 कलाक बचा आहिनि तव्हां छा सम्झो आहे हुसैन खे हुसैन ॾेखारी न हाणे चई उहो फलाणा हीअ तुंहिंजो घर थी जन्नत में हे तुंहिंजो घर थी तुंहिंजो घर थी तुंहिंजो घर इहो ई सबबु आहे जो सुबुह थो थिए त हिकु हिकु थो चए अॻु में मां वञा अॻु में मां वञा अॻु में मां वञा असां पर हुजे त पंहिंजो मुड़सी पाण करे न हुसैन चए थो मुंहिंजो उहो आहे जो मुंहिंजे हा में हा करे न में न लुटजी वई परदेस में ज़ैनब परदेस लुटियो जो हे घर त अहिड़ो घर लुटियो जो वरी अॼु ताईं ही आबाद न थी सघे शाम जी सल्तनत के बिन खुतबन लोडे छड़ियो एक सज्जाद जो खुतबो अली जी वडी थी ज़ैनब कुबरा जो खुतबो जेमल ज़ैनुल आबिदीन जो खुतबो ॾियणु शुरू कयो त हेॾा यज़ीद चयो त मुअज़्ज़िन खे आज़ान ॾे हुसैन जे बचड़े चुप चुप मुअज़्ज़िन जेमल चयो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह उन्हें वक्त सज्जाद कड़िन के वधाए अगते थी मुझे मौला जन फरमाइन त यज़ीद यो आज़ान में जंहिंजो नालो थो अचे पे यो मुंहिंजो नानो आहे या तुंहिंजो नानो छा चवंदो मूंखे तव्हां ॿुधायो चए तो तुंहिंजो नानो ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि मां रत जा चुका मौला जन फरमाइनि था तोखे हया नथो अचे अज तख्त ते मुंहिंजो नानो वेठो हुजे मुंहिंजी ज़ैनब हीअं अची बीहे सॼी दरबार में शोर रोअण जो शुरू थी हिक ॿिए खे चवनि था हिन त ॿुधायो बाक़ी मारियो अथऊं हे त मुस्तफ़ा जो घर बर्बाद थी वियो आहे
कि मुस्तफ़ा जो घर लुटिजी बियो अली जी वॾी धी ये 40 ते जेके तव्हां निकितो न मातमी ये अली जी दुआ अली जे धी जी हिकिड़ो दावा हुई जंहिंजो दलील मिलियो आहे मुझे आका ज़ादी जन फरमाइन तो ला तमहू ज़िक्रना ओ यज़ीद मां अली जी वॾी धी को वाइदो थी कयां तूं असांजे ज़िक्र खे कॾहिं मिटाए न सघंदे ज़मानो दुश्मन आहे मूंखे ॿुधायो घर घर करबला हुई या न हुई सफ़ीर रूम अॻिते वधी चवे थो यज़ीद वॾो सर कंहिंजो आहे चए थो इन जो नालो हुसैन आहे चई इन जी माउ जो नालो छा आहे कि फातिमा फातिमा मुबाहले वारी चए थो हा उहा बीबी जेका मुबाहले में आई सैयदज़ादा जेॾीमहिल चई त मुबाहले वारी फातिमा उन वक्त सफ़ीर रोम उथी चवे तो मुझी तोते भी लानत आ तुझे हुकूमत ते भी लानत आ जै हुकूमत में नबी जी औलाद जो कदर कोन्हे और तू जे जो उथियूं सब उछगारूं ॾेई रोंदियूं जे जो रोंदियूं आयूं त घर अची हिकिड़ो अमल कया नंढियूं नंढियूं नियाणियूं जिन जा वार खुलियल आहिनि पाण पंहिंजूं नियाणियूं मिटीअ ते सुम्हारे वेहाणूं बाहुनि जो बणाए मर्दनि जे लाइ बिस्तरा तैयार थी कनि ओ मां सदको वञां मर्द जो अची ऐं पंहिंजे नियाणियुनि खे हेठि ज़मीन ते सुतल ॾिसनि उन वक़्तु अॻिते वधी चवनि तव्हांखे छा थियो आहे हे नियाणियूं मिटीअ ते सुतियूं पयूं आहिनि औरतूं अॻिते वधी चवंदियूं हया नथो अचे पंहिंजे नियाणियुनि खे मिटीअ ते सुम्हणु ॾुखियो थो लॻे हुते नबी जूं धीअर मिटीअ ते सुतियूं पयूं आहिनि जेसीं ताईं ज़हरा जूं धीअरनि जा ज़ंजीर न लहंदा तेसीं ताईं सुकून सां न वेहंदा मां सदको थी पवन इनकलाब जा आसार शुरू थी मुझो सवाल है तव्हां सभिनी अज़ादारनि ते मूंखां पुछो अली जी धी रात जो कंदी छा हुई 3 कम कंदी ही ज़हरा जी वॾी थी हिकु अल्लाह जी इबादत ॿियो शबीर जी अज़ादारी टियों हुसैन जे बचड़े जी हिफ़ाज़त अधरात जो टाइम सिपाही मोकिले सज्जाद के घुराए तो जंजीरन के जरी में लोडियो वठी सिपाही मुझे मौला जन सर मथे खणी फरमायो जो ना न पियो अचे ही कैदी कैदी करे सदीना मुझे दुखिया जख्म छो दुखाए कैदी तो के दरबार में पेशिया तो के यजीद घुरायो ओ इन इलाके जा शरीफो ये मन चवे तो ना यजीद जो अट तुझी पेशी आ सज्जाद जंजीर संभालिया है जी ज़ैनुल आबिदीन जंजीर संभालिया अली जी धी दरवाजे जे अंदरों अची भरसा भी जदी मुझा बीमार हिन वक्त काडे अम्मा दरबार तो वन्या साईं फरमाए थी हिन टाइम जो बचड़ा अम्मा पेशी आ साईं फरमाए थी सज्जाद मोटण जी कजा जेस ताईं न मोटंदे न मां दर ते बीठी हूंदी हज़रत इमाम हुसैन की छाम हुजे इन्हनि गोड़न के सदके में सैयदजादे जी मौला मग़फ़िरत फरमाए चहारदा मासूमीन के शफ़क़त वारो सायो उन्हनि जे मथों क़ाइम फरमाए अली जे धीअरुनि जा मातमियो सज्जाद दरबार आयो सजी दरबार उथी भी जी दरबार वारा उथी बीठा ज़ैनुल आबिदीन जी उछगारो बस ना चले सज्जाद जी उछगारो निकतियूं दरबार वारनि पुछो कैदी छा थियो मौला जन फरमाइन था मां मर्द हां जंजीरन समेत बीठो आहियां तव्हां सभु मुंहिंजे इस्तक़बाल लाइ बीठा आहियो
रुआ तो कल मुझी पुफी मुझी नंढड़ी भेण सकीना जिन जा हथ हीअं ॿधल हुया उहे हिन दरबार में बीठियूं रहियूं तहां मां को शराब पियो पिए के नचंदा पिया रहनि के ताड़ियूं पिया वॼाइनि के दोहलनि शहनाइनि सां ख़ुशियूं पिया कनि मुझी सकीना हर हर मुझे दामन खां वठी बार बार पे जे सजाद मूंखे कॾहिं वेहण जी मोकल मिलंदी जे पाई वो तो कैदी जा जंजीर अल्लाह चाबी जरी मल कड़िन में भी पई ए जंजीर लथा ना मूंखे तुझे पाप गोढ़न जो कसम ए कड़ियूं लथियूं सजाद जे हथन मां खून जा कतरा जमीन ते गिरिया हाणे जॾहिं महिल गले जो तोक लथो बीमारे करबला जो कपड़ा सजा खून में भरजी विया ज़ैनुल आबिदीन मुंह कयो ज़िंदान जे पासे ते यजीद पुछा तो करे सजाद कैसा पियो थो ॻाल्हाए चए तो चंद ॾिहाड़ा पहिरियां इन्हे ज़िंदान में मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी भेण गुज़ारे वई जेका अधा अधा रात जो उथी मुझा जंजीर चुमे मूंखे चवंदी सजाद कॾहिं घर हलंदासीं कॾहिं मुझा जंजीर लहंदा अॼु मां रोई रोई पियो थो चवां सकीना मुंहिंजा लही विया तू मुझी नंढड़ी भेण तू जंजीरन समेत दफन पईया साईं ज़ुल्फ़कार हुसैन शाह दुनिया चवंदी आहे अली जे धीअनि जा जंजीर लथा मां चवंदो हां सकीना जा अॼु ताईं नाहिनि लथा हुसैन जी धीउ अॼु ताईं कैदना इमाम जा हथ आज़ाद थिया मुरे ॾिसो हथ आज़ाद थिया सजाद जेॾी महिल हलियो ये ज़िंदान में अंदर जी पहुतो रिसो मोदे जी पहुतो अंदर ज़ैनुल आबिदीन मुझे मौला जा हथ ही अली जी दी हथ खया मुझे मालिक से तुझा लख एहसान इन जा त लथा सजाद अगते वधी जदो मां कैद छुटी वया तव्हां कतार में बीहो त तव्हां जा मां जंजीर लाहिया रोअण वारा जेके रोअण आया हो माडे ॾिसजो हिक हिक बीबी जा जंजीर लहंदा आया बीबियूं आज़ाद थींदी वयूं रोअण वारा जेॾी महिल सकीना जी मां जो वारो आयो न पोइते हटी सजाद जे पासे ते मुंह करे चती जंजीर न लाहे दुआ घुर त मौत अचे मां वसीयत थी कयां मां दुनिया छॾे वञा जंजीरन समेत मूंखे इते सकीना जे भरसां दफन कजां ख़बर मां वेठी चवंदी मां त अकेली कोने हुसैन जी धीउ मां तोसां गॾु आहियां बाहुन ॿधो मां नौकर आहियां हज़रत इमाम हुसैन तव्हांजो रुअण क़बूल करे बतूल जे धीअनि जो सायो हुजेव इन अज़ादारी जे सदके में ख़ालिक सैयदज़ादे जा गुनाह माफ़ फरमाए बजमला बाकी अना बुतो लुट जो सामान मिलियो सलाम ज़हरा जे धीत यो हौसलो अली जे धी जो गंडड़ी खोली सब खां पहिरियां ॾिठई मथां बदुर हिकिड़ी नंढड़ी चादर अली जी धी रोंदे रोंदे गश खाई जमीन ते जरी मल किरी सजाद सहारो ॾिनो मौला जन फरमाइंदा अम्मा छो था रो फरमाइंदी पुट ही चादर भी मिली दुर भी मिलिया इन पाइण वारी नजर कान थी अचे सब सामान मिलियो शबीर जी कमीज कान्हे का मुंहिंजा बचड़ा यजीद बाबा जी कमीज खपे इन समझो शायद हुसैन मजलूम अमीरन जो अमीर हो ना अमीरन जो अमीर हो हुसैन उनमें हीरा लगल हुंदा जवाहरात लगल हुंदा कमीज में इन करे सज्जाद एडो इसरार तो करे कातिल का जरे मल कमीज घुराए मारे त ॾिसजो हीअं जीअं जो खोलियई मां कहिड़े लफ़्ज़नि में चवां हुआ जगह जगह नहीं जाते तीरन जा निशान न हा सज्जाद ने मुंह करे चतो हिन कमीस लाए अली जी धी ऐं सज्जाद तू एतिरो इसरार कयो मौला फरमाइन त इहा कमीस खणी वञी नाने जी क़बर ते रखी चवंदा ते नाना सब कुछ लुटजी वियो अल्हम्दुलिल्लाह दीन बची वियो नाना तुझी शरीयत बची वई
सुबह जो टाइम आया सज्जाद फरमाए तो बशीर जी मौला फरमाइन था वन मदीने में ऐलान कर जो ज़हरा जो दियों कैद निभाए मोटी आई। चल दुनिया जो कोई दुख नसीब न थे आखिरी मुकान समझी ज़हरा जे धियन के रोई वठो जिंदगी ते कोई एतबार कोने पर साल तमा सभिनी ॾिठो साईं गदा हुसैन जन होया अलाए केर जिए केर मरे अचो तो दुआ घुरो मुझा मौला मौत दे तबे मजलिस में मौत दे तबे मातम में कब्र में लहूं अली जी जियारत थे रोई जाऊं उस मौला ज़ैनब जी चादर जो अरमान। बशीर ऐलान कंदो कंदो मोहल्ले बनी हाशिम का गुजरियो बैयत मथे ते रखई मदीने वारा ए मदीनू तमाजे रहना जे लायक कोने मदीने वारो हुसैन मारियो वयो सजाओ दे ज़हरा जो दियों कैद निभाए मोटी आया। एकड़ो नंढड़ो ॿार जे अची बशीर जे दामन में हथ विधो रोई चे तो ऐलान करण वारा केड़ा ऐलान पियो थो करे शहजादा छा गाला ये तो जरा पोते मोटी हल दरवाजे जे अंदरा एक परदादा और बीठिया जेका सॾई थी पई तोखां कुछ पुछंदी ही दरवाजे ते आयो शरीफ हो ना मुंह बे पास दे कई अंदरा अब्बास मौला जी अम्मा साइण पई थी चवे बशीर करबला में हुए या कंहिंखां ॿुधो थई बीबी मां पाण ॾिसंदो रहियो में हुसैन शहीद पियो थिए एकड़ी नंढड़ी धी हुयस जेका बार बार कातिल के पई चवे न मार मुझो बच्चो कोई कोई हाय हाय सैयदन जा मुकाणी आओ बतूल जे धियन जे गम में रोवण वारा साइण फरमाए थी बशीर करबला में कोई अब्बास नाले जवान हुयो हा बीबी हुयो साइण फरमाए थी पो मान मनीदा मजे समझो गाजी गड हुजे है उनके केर मारींदो रोई चवे तो बीबी अब्बास पहरिया मारियो साइण फरमाए थी मुझे गाजी जी लाश ते मुझो हुसैन किया आयो रोई ते तो बीबी हर जवान जी लाश ते सिद्धो वयो हो अब्बास जी लाश ते इए पे वने जी नमाजी रुकू कंदो कमर ते हथ रखी चौंदो पे वने अलान इन कसर ज़हरी अब्बास मुझी कमर भजी पई ओ गादी मुखे यकीन हाणी ज़ैनब जी चादरन बाकी बर रिवायत वञा इमाम हुसैन राज़ी थे जल बतूल जो दीयर कदम कदम ते दुआ ॾियन सजाद आयो नाने जे मज़ार ते फरमाइन त मदीने वारा सब परे हलिया वञो जिते जिते परे बीठा आयो इतां परे अञा वञो ज़हरा जो दियूं नाने जे रोज़े में दाखिल थियूं सब का पहिरियां जनाबे कुलसूम नाने जी कब्र ते हथ रखियो रोई पई थी चवे नाना वो
अरदास खां बाद जागी जागी असांजी नज़र घटिजी वई ओ मां दारैन सदको कयां साईं फरमाए थी नाना शाम खां मां तूफ़ो खणी आई बुरके मां हुसैन वारी कमीस कढियई नबी जी कबर ते रखी चजी नाना कमीस ॾिसी कबर थी हलई नाना अञा ॾींहुं हुसैन जी कबर ते हुसैन जी कमीस ते तीरन जा निशान गण रात जो वरी मां पंहिंजी कमीस खणी दी मां ओ नाना ताज़ियानन जा निशान गण जा अला लानतुल्लाह अला कौम ज़ालिमीन व सयअलमुल लज़ीन ज़लमू मोमनी नजरात सैयद हैं साण फातिमा ज़हरा जे सदके खुम से नजर नियाज़ बा मुंहिंजी मदद कयो अल्लाह सी साण फातिमा ज़हरा जे सदके तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत जंदो सदको ज़कात न ॾिजो खुम से नजर नियाज़ बा मदद कजो साण फातिमा ज़हरा सदके में अली जो दियों अंदर दाखिल थियूं जमाना जमाना तो मोटाया बस हिकड़ो जुमलो अञा 17 ॾींहं गुज़रिया हिक ॾींहुं जनाब सज्जाद साम्हूं वेही रुअण लॻ अली जी थी फरमाए थी न रोवो मुंहिंजा ज़ारी बचड़ा बचड़ा मां अली जी धीअ मूंखे ख़बर आहे तूं चई नथो सघे अम्मा चाचा अब्दुल्ला जन आया हा चवन पया ज़ैनब के जाओ पंहिंजे घर अली जी थी फरमाए थी हा बचड़ा हलंदम लेकिन एक शर्त एक पासे ना अब्बास जे फज़ल के चओ उहो हले पर कीअं पग खाज़ी वारी पाए लिबास खाज़ी वारो पाए बे पासे ना तो जो बाकर हले तू अग्या हुसैन बनजी हल माके भाया दीदो मारोदी हलंदम जरी मल अब्दुल्ला जे सामो ज़हरा जी धी अची वेठी हथ मथे करे चदी चाचे जाया ज़ैनब जो सलाम अब्दुल्ला उठी भी तो अली जी धी ही बाज़न ते निशान छा जाती साइण फरमाए थी तू निशान तो पुछे मां त पत्थर झलींदी रही खुदा मंदा इन मजलिस के कबूल एक दफा सूरह फातिहा 3 दफा सूरह कुल हुवल्लाह पढ़ी मरहूम मगफूर सैयद सदाकत अली उनजे रूह के बख्शो सभई पढ़ंदा कयो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूब अलैहिम वलद्दाल्लीन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद खुदावंदा सूरह फातिहा सूरह इखलास मजलिस इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं नज़र नियाज़ इन्हें जो सवाब अली ज़हरा जे सदक़े मुझा करीम रब
तो के बतूल आदरा जे दुखन जो वास्तो ज़ैनब कुबरा जे तकलीफ़ुन जो वास्तो थी हुसैन जे खून नाहक जे हिक हिक कतरे जो वास्तो थी मुझा मौला असां सब तुझे बारगाह में हथ खणी अर्ज पिया था कयूं मुझा करीम अल्लाह इन मजलिस नजर न्याज अज़ादारी हुसैन पाक मौला जी इन मजलिस में जितरा जितरा दुरूद जितरा दफ़ा मुझे मुर्शिद जा नाम आया है मुझे मौला उनजो सवाब मरहूम मगफूर साईं सदाकत अली ताईं पहुँचे मुझे अल्लाह मरहूम के शबीर जे अज़ादारन में शामिल फरमा हुसैन मज़लूम जे अज़ादारन सां गॾो गॾु अहिड़ी अज़ादारी जी असांखे तौफ़ीक़ ॾे जो हर लम्हे अज़ादारी वारे ते सज्जाद जी मोहरे रिज़ा नसब थींदी नज़र अचे मुझा मौला तो के अली और ज़हरा जो वास्तो वा असां सभिनी जा गुनाह माफ़ फरमा असांजे वालिदैन जा गुनाह माफ़ फरमा मुझा मौला करबला वारन जो वास्तो थी करबला वारन सां गॾो गॾु शाम जे मलिका जो वास्तो थी सुतल जेका साइण आहे उहा मदीने मुनव्वरा में उन्हनि जे ॾुखनि जो वास्तो थी मौला करबला सां गॾो गॾु सामर काज़मैन में जेकी भी मासूमीन सुतल आहिनि सभिनी जे सदके मौला हर अज़ादार जी हर तमन्ना पूरी फरमा करबला वारन जे सदके मौला असांखे हिकु थियण जी तौफ़ीक़ इनायत फरमा हुसैन जी अम्मा जो वास्तो थी मुंहिंजा मालिक साईं कोई मक़रूज़ात उनजो कर्ज़ अदा फरमा कोई परेशान हालात उनजी परेशानी दूर फरमा मौला करबला वारन जो वास्तो थी हुसैन जे खून नाहक जो वास्तो थी असां सब तुझी दरबार में दुआ था घुरूं हे जेके हथ खयां थऊं शबीर जी मजलिस में ये हथ कहीं बेहया जे अॻियां मोहताज न कजां ऐ मुंहिंजा मौला जेकी जेकी अज़ादा और शबीर को पिनण आया आहिनि कहीं बेदर ते न पिन राइजां ऐ मुंहिंजा अल्लाह हुसैन जे खून नाहक जो वास्तो थी मरूं तो हुसैन हुसैन कंदे उथूं तो अली अली कंदे इमाम ज़माना जे ज़ुहूर में ताजील फरमा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन